तेज हयाती। रेस मां तव्हां सां पाण मिलण पे आयुसि। रेस तव्हांजे धकी थियण खां पोइ पीर करामत वञी क़बर खे रसियो। हाणे जेकॾहिं मोए खे मयारूं ॾींदासीं त उन मां छा वरंदो? हाशिम खान ये दुख ऐं तकलीफ़ूं लिखे जो लेख समझी मूं क़बूल कयूं, पर सच पुछी न पंहिंजी धरती ऐं पंहिंजा माण्हू छॾण ते दिलि न पई चए, उन करे मोटी आयसि। रेस चङो कयो, हिते तव्हांजूं ज़मीनूं कारोबार आहे, आख़िर उन्हनि खे बि त संभालणो आहे। हाशिम खान इहो सोचे समझी त मोटी आयसि। तव्हां जहिड़ा दोस्त ऐं यार ॿाहिरे मुल्क में कोई किथां मिलंदा? ही हवाऊं, ही ॿाहिराड़ी जा खाधा, ही मखण ऐं ही लसियूं परदेस में किथां आयूं? हाशिम खान सच पुछी न हाशिम खान, ही मुंहिंजे राज जा माण्हू, मुंहिंजा बनियूं ऐं ॿारा मूंखे यार ॾाढो पिया यादि अचनि, ऐं इन्हनि खां सवा आऊं रही कोन पिया सघियसि। रेसाणे 7 विहाणा सेरांदी करे सुम्ही रहा, पंहिंजूं इहे कुर्ब कचहरियूं क़ाइम रहंदियूं। भला सरदार साहब ख़ुशि आहे? हा हा, बाबल साईं हाणे ख़ुशि आहे। ऐं रेस ॿियो त बाबल साईं जी न्याणी मोटी आई आहे। भला शमीर खान जी ॾे ख़बर, गोलियुनि मां त बची वियो, सरदार साहब सां सुलूक साॻियो अथसि या मटियो आहे? हा रेस, बाबल साईं सां ठाह करण लाइ बार बार ओताक ते पियो थो अचे। हाशिम खान शमीर नांग आहे, ऐं आऊं सम्झां थो त सरदार साहब वरी इन नांग खे खीर कोन पियारींदो। वैसे इहा ॻाल्हि त बाबल साईं पाण बि सम्झे थो, पर पाण में रत न जे पाण में ॻंढिजी पिया त असां बि राज़ी आहियूं। बस हाशिम खान अलाह ख़ुशि रखंदुमि। जे सची दिलि सां शमीर सरदार साहब सां ठाह करे विझे न त इहो सभिनी लाइ बहितर आहे। हाशिम खान जे सरदार साहब ॾांहुं वञी त मुंहिंजा सलाम ज़रूरु चइजांइ। आऊं बि सुभाणे सरदार साहब ॾांहुं वेंदुसि। चङो रेस, हाणे मूंखे इजाज़त ॾे। हाशिम खान ईअं कीअं थींदो? हल त हलूं था ओताक ते, उते हली कचहरी बि करियूं था ऐं मानी बि खाऊं था। न रेस, बस तव्हां सां मुलाक़ात बि थी वई, कचहरी बि थी वई, बस हाणे इजाज़त। चङो हाशिम खान, को तोखे इजाज़त आहे। माशाअल्लाह। मेरा जी इनमें कंहिंजो बि ॾोह न आहे, न तव्हांजो न हाशिम जो। ही त क़िस्मत जो खेल आहे। सच पुछो त असुल ॾोही मां आहियां, मां। जॾहिं सरदार शाह ज़मान जो वालिद साहब शाह मुराद हू जवानी में हो न, तॾहिं मां बि ईअं होसि जीअं हाशिम, बिल्कुलु हाशिम वांगुरु होसि। मां बि सॼो ॾींहुं बंदूक कुल्हे ते खणी सरदार शाह ज़मान जे पीउ शाह मुराद सां गॾु ईअं होसि जीअं अॼु हाशिम आहे। न औलाद तरफ़ ध्यानु ॾेई सघियुसि, न उन्हनि खे तालीम ॾियारे सघियुसि, नहीं करे जहालत, बुख, बदहाली असांजो मुक़द्दर बणिजी वियो, मुक़द्दर बणिजी वियो। मुंहिंजो औलाद ऐं हाशिम उन साॻे मुआरे नक्शे कदम ते हलिया ऐं हिकु थी गोली जो खाज बणिजी विया। मां कंहिंखे बचाए बि न सघियसि, बचाए बि न सघियसि। हा बाबा, बंदूकूं इंसाननि खे मारण जे लाइ हूंदियूं आहिनि न, उन्हनि जो रत वहाइण जे लाइ हूंदियूं आहिनि। ऐं तालीम इंसान खे बचाईंदी आहे, शहूर इंसान खे बचाईंदो आहे। बारूद त तबाही आहे, पर बाबा तव्हां त असांजा ॾोही न आहियो। असल ॾोही त असांजा रहबर आहिनि, जिन असांखां तालीम खसी आहे, असांखां असांजो शऊर खसियो आहे।
बाबा अवां पाण खे गुनाहगार न समझो। भला केर पंहिंजे बचन जो दुश्मन थींदो? केर भी न बाबा साईं, केर भी न। हाँ तो असांजो सब कुछ लुटजी वियो आहे। गुज़िरियल वक्त वरी वापस नथो अची सघे। सॼी उम्र पछताव अथम त मां पंहिंजी औलाद खे हिननि हथनि में किताब न ॾेई सघियसि। मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो। बाबा गुज़िरियल वक्त खे वापस त न आणे सघंदासीं न। ख़ैर तूं हाणे वे त मां तुंहिंजे लाइ चांहि ठाहे अचां। अरे ओ पंकुल, जेकरे तोखे विढ़णो आहे न, सामो थी विढ़। नाजी शरीफ जी पुठीअ में छो थो लिकीड़े? मामा शरीफ वक्ती तो माण्हुनि खे मिंथो कंदो त मूंखे बहादुर माराए ॾियो। अचे वठ ई बंदूक हलाए घुरी मार न मूंखे। मार ॾिसां त तो में केतिरो दम आहे। बीठो आहियां तुंहिंजे साम्हूं, हलाए गोली मार। ये गिदड़ छा मारींदो शींहं खे? असांजे साम्हूं चङनि भलनि जा बाचा पुसी वेंदा आहिनि। अरे तव्हांजे घर में घिड़ी आया हूं, पोइ बि मारियो नथा। घर में त गिदड़ बि शींहं हूंदो आहे, पर असांखे मारण जेतिरी तव्हां में थूम ई कान्हे। अथव दम त असांजे साम्हूं बहादुर खे मारे ॾेखारियो। बहादुर खान मां तो जे ई करे तो हिननि ॿिन्हिनि खे छॾियां थो। ही आहिनि छा? हिननि जी असांजे आॾो औकात ई कहिड़ी आहे? तूं जो सिर थो मारे ऐं ॿियो असांजो तॾो आहे। तॾे जा त असां किना ज़िंदगी भर कोन थींदासीं। बाक़ी हे भली पिया गिदड़ भभकियूं हणनि, करे कुझु बि कोन सघंदा। अरे हेॾे तव्हां टई मुंहिंजे तॾे ते आहियो। मां पंहिंजे तॾे जो ख़्यालु थो कयां। न त मां हिकिड़ी चुटकी वॼायां न त मुंहिंजा कार्ड तव्हांखे तुप करे छॾींदा। अरे हेॾे तव्हां ग़रीब जा ॿार जाॾे काॾे तयार, बसि इहे बंदूकूं खयो बीठा। माण्हू मारण खां एॾी आसान कान थी वई आहे जो तव्हां माण्हू मारे हलिया वञो। बस ख़बर आहे मूंखे त तूं केतिरो फने खानी। असांजे साम्हूं ॾाड़ू थो हणी, कन खोले ॿुधी छॾियो। बहादुर हाणे असांजो आहे, ऐं जेको बहादुर जो दुश्मन आहे उहो असांजो दुश्मन आहे। ऐं बहादुर जो दोस्त असांजो दोस्त आहे। कंहिं बि जेकॾहिं बहादुर ते आङुर सिधी कई न त मां हुनजी बांह काराईअ खां कपे छॾींदुसि। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो, जंहिं बि बहादुर खान ते बंदूक सिधी कई न वो सिधो सौ कबर में विधो। या दिलावर जी तव्हांखे धमकी आहे, ऐं दिलावर जेका धमकी ॾींदो आहे न उहा करे बि ॾेखारींदो आहे। ओ तमां दिलावर आहियां, दिलावर, कच्चे जो दिलावर। चङी तरह तोखे सुञाणा, कच्चे जा दिलावर। हाजी शरीफ, मां चवां थो इज़त सां समझी वञ, न त तोखे असां बेस्तो करे बि समझाए सघूं था। अचो संगत।
देख यार नाग अची मुखे का शाज मारन दे कौन छडे लो जाने हस मारन छडे नाग मुझे हां यार ये दिसी जादा ना तेरा ठोक क्या सा आई हां तो जो चरण दो ने हां तंग भाई तुम यार आप तो बात कही मुगना है का जीसी के हां यार मांग गढ़ाई जिस को बाबा फिर को पुट यार मुझे है यार ना 17 जी सरदार है जमान ने 17 जी सरदार जो यो नाम खाइयो मार पैसे खुदा जी पेगर ना मुझे खन अस्पताल कर सा बाबा रो मरी गयो हां ओके अस्पताल पहुंचाया हरगिज न अरे ना कह रे मुझे अस्पताल तो जा यार मुझे को राम खा तो असा केड़ी गोठारन दा चंगाई कयूं जो तो के मैं अस्पताल खणी हला अरे यार तुम के नांग खाइयो जर चढ़ंदो तो वने मुखे को तो अस्पताल को जा मुझे मारी विंदस यार लसा यार बाबा तो के अस्पताल पहुंचाइंदस त तू मुजी गीची में पजी विंदे अगिया अस्पताल अथई पाण पंध वन यार अस्पताल लाई परे या बाबा ओ इन कर बेली मुझे खणी आ समझी छोनो तो गाल के जर चढ़ियो आतंग ते के पंध का मैं तो के कोन खणी हलंदस परे थी त मां वणा अरे मुझी सही गाल तो मुझे मरा को रे अरे बाबा वाला का तो स्टाडी कोन हां स्टाडी ओ जाके बाबा लसाई हानी तो वाटर भी असली सिधा लगा जडे खां यो पीर करामत मो आए तडे खां गोठ जो हर मानु पाण के सुखियो तो सम दिनो अल्लाह जी लठ बेआवाज है जडे न खजंदी है तो कई सुल्तान कई तोंगर वनी मोह भर करदा है खैर दिनो या गुजरिया इनके याद न कर हाने नहीं का गाल बुधाए रेस 30 एकड़ जमीन भडेयारी भी आबाद कराई तम लाड़ जा लाडाऊ आया है उनन के रखियो तम हार पेते चंगू कयो थई दिनो मिस्कीनन जी चुल भरदी ना तो असां जी दिल ठरदी हां रेस अल्लाह सा यवा के वधाए तवा जी हारे न मजदूरन सा केडी न मोहब्बत आ तदे त तहां जा फसल भी भला था दिनो तडे तो भिटाई घोट रब दा नजर करे फरमायो जिनी डांद न बिज तिनी तुंजो आसरो पोए उबारी सिज अवल दी उनन के दिनो ही सजो संसार अल्लाह साईं जे आसरे ते आहे ऐं कदे अल्लाह साईं मां आसरो न लाइण घुर्जे चङो हाणे हल तो वधी कचहरी हली लांडी ते था करियो यार मेहरबानी बात देगा चाचा साईं बोल ऐं वाइदे जो सचो ऐं चाचा साईं बाबा सां वाइदो कयो चयो ऐं त तुंहिंजे पुट शामीर खे मां पंहिंजी धीअ रोशनी जो संग ॾींदुमि ऐं मूंखे यकीन आहे त हू पंहिंजो वाइदो पूरो कंदो शामिर खान पोइ त तुंहिंजे लाइ संग पक्को आहे बाबा तूं अजायो परेशान न थी देगा तूं ॾिसजाए वेठो या रोशनी हिक न हिक ॾींहुं मुंहिंजी थींदी शमीर खान सूबेदार सुखियो तोखे थाणे ते घुरायो आहे उथी हाणे जी कर तारो सूबेदार सुखियो एतिरो मुड़स माण्हू आशा जो शमीर खान खे तो घुराए सुञाणा थो मां हिनखे कल को ॾींहुं इहो असांजे पैसे ते हलंदो ऐं असांजे फार्म हाउस ते ॻाढ़े ॿोड़ ते किरियो पियो हो ऐं हाणे शमीर खान खे थाणे ते तो घुराए
वाह सूबेदार सुखियो मोतबर हुजे या न हुजे पर कानून मोतबर आ ऐं सूबेदार सुखियो कानून जी वर्दी पाए मोतबर थी वियो आहे तव्हांखे असां सां हलणो पवंदो इहा त ख़बर पई न त मुंडो कहिड़ो कयो सूबेदार सुखियो खे तव्हां ते शक आहे त तव्हां ॾोहारियुनि जी पासदारी था कयो शामिर खान तू थाने ते न वञजाए बाबा इज्जत जो सवाल आहे इहो सूबेदार सुखियो सही माण्हू न आहे बाबा तुम्हारे सूबेदार सुखे खे जेको बि पुछणो आहे न उनखे चओ त हिते अची मूंखां पुछे शामिर खान थाने ते कोन वेंदो शमीर खान जेकॾहिं तव्हां हलो हा न त असां बि तव्हां सां गाॾीअ में हलूं हा असां वटि त वापसीअ जो किरायो बि कोन्हे अच्छा त इहा ॻाल्हि घबराए छो तूं जाफ़र खान समझी वियो छा जेकॾहिं समझी विया आहियो त पोइ खीसे खे हथणो न तव्हां त अॻे बि मुंहिंजो ख्यालु रखंदा हो वाड़े वाह जाफ़र खान तूं त मोतबर माण्हू ही वटि तुंहिंजो इनाम अॼुकल्ह त 5,000 जा नोट पिया अचनि हिन जी कहिड़ी आहे छो थो घबराए तोसां वांगार पिया वांगासीं हाशिम खान मूंखे तुंहिंजी तबियत ॾाढी वणंदी आहे वफ़ादार आहीं जंहिंसां लाहींदो आहीं तोड़ निभाईंदो आहीं पीर साईं इहे त रब पाक जा मूं ते एहसान आहिनि जो तव्हां जहिड़नि ऐं बाबल साईं जहिड़नि मोर माण्हुनि जे विच में वेठो आहियां हाशिम खान माण्हू पंहिंजी इज़त पाण कराईंदो आहे हीअ ज़बान ई आहे जेका खट ते बि विहारे पट ते बि विहारे गुणाइतो माण्हू आहीं तॾहिं त असां तव्हांजी इज़त कंदा आहियूं ऐं हली अची जेकॾहिं को मसइलो ॿुधाईंदो आहीं न त असां तोखे मान ॾींदा आहियूं इहे त तव्हांजा एहसान आहिनि अॼु बि दिलि चयो तव्हां सां मिलण हलियो आयुसि हाशिम खान भली आहीं जी आहीं पर इहो ॿुधा वॾेरे अनवर जी ॻणकाई अथई या न रेस अनवर सादो सुठो ऐं सुलझणो माण्हू आहे उन हिकिड़ो दफ़ो मूं ते एहसान कयो उनजे एवज़ जेकॾहिं उनजे मथां मुंहिंजो ही सिर बि कपिजी वियो न त मां पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदुसि हा हाशिम खान तूं यारनि जो यार आहीं दिलेर जवान आहीं मूं ॾिठो आहे त मोहबत वारी जाइ ते तूं सिर तां सांगो लाइ बीह रहंदो आहीं कच्चे जो दिलावर चङी तरह तोखे सुञाणा कच्चे जा दिलावर हाजी शरीफ़ मां चवां थो इज़त सां समझी वञ न त तोखे असां बेस्तो करे बि समझाए सघूं था अचो संगत तारो सूबेदार सुखियो सेज हयाती देख यार ना अची मुखे का शाज मारन दे कोन छडे लो जाने हस मारन छडे ना मुझे हां यार ये दिसी जादा ना तेला ठोक क्या सा आई हां सजे जोर चरंदो दो ने हां तंग भाई तुम याला तो भाई मुगना हाल का जीसी के हां यार मांग गड़ाई जिस को माल के तो भाग बाबा फिर को पुट यार मुझे है यार 17 जी सरदार क्या जमान ने 17 जी सरदार जो यो नाम खाइयो मार पैसे खुदा जी पेगर ना मुझे खन अस्पताल कर सा बाबा रो मरी गयो हां तोखे अस्पताल पहुंचाया हरगिज न अरे न कह रे मुझे अस्पताल पुजा यार मुझे रम खा तो असा केणी गोठारन दा चंगाई कयूं जो तोखे मां अस्पताल खणी हला अरे यार तुमके नांग खाइयो जर चढ़ंदो तो वने मुखे को तो अस्पताल पुजा मुझे मारी विंदुस यार लसा यार बाबा तोखे अस्पताल पहुंचाईंदुसि त तूं मुंहिंजी गीचीअ में पइजी वेंदे
अॻियां अस्पताल अथई पाण पंधु वञ। यार अस्पताल इलाही परे आहे बाबा। ओ ईअं न कर बेली, मूंखे खणी हल। सम्झी छो नथो ॻाल्हि खे? ज़हर चढ़ियो आहे टंग ते, कीअं पंधु कयां? मां तोखे कोन खणी हलंदुसि, परे थी त मां वञा। अरे ॿुधी सही ॻाल्हि त ॿुधाए, मरां थो रे। अरे बाबा 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 अला कदो स्टार्ट ही कोन थी। हा स्टार्ट ओ छा कयो? बाबा साईं हाणे त वाटर बाटर बि असली सिधा लॻा। जॾहिं खां इहो पीर करामत मो आहे तॾहिं खां ॻोठ जो हर माण्हू पाण खे सुखियो थो सम्झे। दिनो अल्लाह जी लठ बेआवाज़ आहे। जॾहिं न खजंदी आहे त कई सुल्तान कई तोंगर वञी मोह भर करंदा आहिनि। ख़ैर दिनो या गुज़री आहे, इनखे यादि न कर। हाणे नई का ॻाल्हि ॿुधाए। रेस 30 एकड़ ज़मीन भॾेयारी बि आबाद कराई अथमि। लाड़ जा लाॾाऊ आया आहिनि, उन्हनि खे रखियो अथमि हार पे।